ही नादरा सेंटर बुलड़ी शाहकरीम जो अंदरूनी ॾेख है, जंहिंमें इंचार्ज एज़म राजपूत ऐं हिकु गैर वास्तेदार माण्हू जे विच में झगड़ो हली रहियो आहे। उन झगड़े जा सबब कहिड़ा आहिनि उन लाइ ज़रूरु इंक्वायरी थियणु घुरिजे। पर हिन सॼी सूरत हाल में नादरा जी जेका इंतिज़ामिया आहे, सिक्योरिटी इंतिज़ामिया, पुलिस, उहा सभु तमाशाई बणियल आहे ऐं हिते बेवस नज़र अची रहियो आहे जेको नादरा जो इंचार्ज आहे। सूरत हाल छा आहे इन हवाले सां काफ़ी ॾींहंनि खां शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि। वधीक हिन वीडियो में ॾिसूं। जूता आया छो भी हां जूता आया सही नादरा शायद तू छो आया थी साजे करे आया थी तो ये मोतबर है तू जूता आया अच्छा ले आ इन सत्ता चने का सबड़ करानी तो आजा बाहर आजा बाहर जरे हरे सा जर मोर भार आजा बाहर आजा बाहर कौन सा नीता तुम्हारी तू अच्छे अल्लाह अल्लाह अरे तू छोड़ आजा गिरफ्त तू छोड़